दोस्त जी मुझे यूट्यूब चैनल है सब्सक्राइब करना। अज मैं तुमको सेखारींदुमि त सिंधी कीअं लिखी वेंदी आहे कीबोर्ड ते। तव्हां लिखंदो अंग्रेज़ी में थींदी सिंधी, उन लाइ तव्हांखे गूगल जेको आहे सो कीबोर्ड इंस्टॉल करणो पवंदो। मुंहिंजो इंस्टॉल थियल आहे ऑलरेडी, उन करे मां तव्हांखे थोरो डेमो ॾेई ॾेखारियां। तव्हां वेंदो मुंहिंजो थियल आहे ऑलरेडी, तंहिंजे करे हिते मैसेंजर में वञी तव्हां वेंदो सेटिंग में वञी वेंदो लैंग्वेज में वञी हेठां नीरो बटण आहे न एड लैंग्वेज, त तव्हां हाणे सिलेक्ट कंदव एड लैंग्वेज में वञी करे। मुंहिंजी ऑलरेडी सिंधी कीबोर्ड थियल आहे, पर तव्हां जेकॾहिं न आहे थियल त पोइ तव्हां अहिड़े तरीक़े सां हेठि वेंदव, आख़िर में एस सां सिंधी ईंदी, उन सां एस अरबिक में तव्हां उहा सिलेक्ट कंदव। सिलेक्ट करण खां बाद मां तव्हांखे थोरो ॾेखारियां त कोई बि ज़बान तव्हां हिन में एड करे सघो था पिया। उर्दू हुजे, सिंधी हुजे, अरबी, इंग्लिश जेका बि हुजे तव्हां ईअं करे सघो था एड। मुंहिंजो ऑलरेडी एड थियल आहे, त मां तव्हांखे ॿीहर बि थोरो कोशिशि कंदुमि ॾेखारण सेखारण। एड कंदासीं, ठीकु आहे, एड थी वियो सिंधी। हाणे तव्हां वरी ॿीहर वापसि ईंदव मैसेंजर में, मैसेंजर ते वञी तव्हां कंदव स्पेस वारो बटण ते हणंदव, उन खां बाद सिंधी कीबोर्ड ABC अरबिक में तव्हांखे सिलेक्ट कंदव। अरबिक सिलेक्ट करण खां पोइ हाणे हिते असां ईंदासीं वरी मैसेज ते। मैसेज में लिखंदासीं इंग्लिश में अदा लिखण खां पोइ तव्हां ॾिठो त लिखिजी आहे न अदा सिंधी में। तव्हां लिखंदव इंग्लिश, थींदी सिंधी अदा छा हाल आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हां सिंधी जेको बि लफ़्ज़ लिखणु चाहियो उहो लिखिजी वेंदो। हाणे असां वरी ॿीहर वेंदासीं, तव्हांखे सेखारींदासीं उर्दू बि अहिड़े ई तरीक़े सां तव्हां सिखी सघो था। उन में लाइ असांखे ॿीहर बि वञिणो पवंदो सेटिंग में, साॻियो लैंग्वेज एड लैंग्वेज में। उन खां पोइ तव्हां लिखंदव हिते सिलेक्ट कंदव अरबी उर्दू सिंध एड करण खां बाद वरी ॿीहर तव्हां ईंदव मैसेंजर में वञी करे पोइ तव्हां साॻी तरीक़े सां लिखंदव। पर हे मसइलो आहे थोरो, जंहिं महिल बि तव्हां एड कंदव शुरू में त उन महिल डायरेक्ट न लिखणु शुरू कंदो, उन जे करे थोरो मसइलो आहे। तव्हांखे ॿीहर मां इहो वीडियो ठाहे ॾेखारींदुमि उर्दू वारो। उन लाइ हाणे तव्हांखे माना उहो ई था ॾेखारियूं जेको नथो थिए। हाणे तव्हांखे ॾेखारियूं था ठाहे ॾेखारियूं था हुन में अरबी न उर्दू। साॻे स्पेस वारे बटण ते दबाईंदा त साॻी तरीक़े सां हेठि तव्हां कंदव सिर्फ़ु उर्दू, हेठां इहो उर्दू वारो अचे, हिन में जेका बि तव्हांखे लिखणी आहे लिखी सघो था पिया। मां जो हिकु वारी वीडियो रिकॉर्ड कयां थो पियो, उन जे करे थोरो मसइलो थिए थो पियो। उन जे करे हाणे तव्हां जेकॾहिं इहो वॾो अख़र ठहणु चाहियो त हुन में हिन तरीक़े सां तव्हां वॾा अख़र करे सघो था ड्रिगा। मुंहिंजो वीडियो जेको तव्हांखे पसंदि आयो तव्हांखे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे दबाईंदा त जीअं नई वीडियो